शहदाद कोट का ट्रामा सेंटर शहरियों के लिए बेकार और नाकारा। बिल्डिंग तामीर हुए कई सालें गुजर गई मगर ट्रामा बिल्डिंग फ़ाल न हो सका। शहरी हादसात रोनुमा होने की सूरत में लाड़काना समेत दीगर शहरों का रुख करने लगे। इनके 10-12 साल थी विया आहिनि, को भी सहूलत ना है। ट्रामा सेंटर या जेका भी सामान इहा हालत आहे, ज़बून सम्झे का शइ न बती आहे, को भी सहूलत ना है। सम्झे ये हर शइ जिसे तो नाकारा लगी पई आहे। सम्झे एतिरो टाइम गुज़री वियो आहे, हिनजी को भी ना आहे मालिकी। सम्झे बाला ऑफिसरनि खे अर्ज़ था कयूं, DC साहब खे अर्ज़ था कयूं त महिरबानी करे इन ते एक्शन खणे। 12 साल अॻु में बुनियाद ट्रामा सेंटर जो विधो वियो, जंहिंमें करोड़े रुपयनि जी मशीनरी आंदी वई, जेकी एमरजेंसी में एक्सीडेंट वग़ैरह थिए त उन जो ऑपरेशन उते कयो वञे। पर उन जे बावजूद भी 12 साल गुज़रिया, जेकी मशीनरी बेड एसियूं वग़ैरह ट्रामा सेंटर में रखिया विया उहे मुकम्मल खपाए चुका आहिनि। इस्पताल वारा सिविल इस्पताल वारा खपाए चुका आहिनि, जंहिंमें उन्हनि जा सीनियर मुलवस आहिनि, सीनियर डॉक्टर मुलवस आहिनि ऐं MS मुलवस आहे। ऐं शहदाद कोट जी इंतज़ामिया DC उहो भी मुलवस आहे, छो जो उहो पुछण वारो आहे, हिते हेड आहे, उन्हनि खां पुछण वारो कोई न आहे ट्रामा सेंटर वारनि खां। ऐं असांजा मरीज़ दरपदर थी रहिया आहिनि ऐं रुली रहिया आहिनि। एक्सीडेंट एमरजेंसी में थी रहिया आहिनि त फ़ौरन डॉक्टर ॾे पहुच सिविल इस्पताल। ट्रामा सेंटर में वञूं था त चवनि था ताला लॻा पिया आहिनि, बंदि आहे, मशीनरी न आहे, सामान न आहे ऐं तव्हां पंहिंजे मरीज़ खे एमरजेंसी में लाड़काणे खणो या कराची खणो। न असां वटि वसियत एमरजेंसी में, न गाॾियूं असां वटि, न एम्बुलेंस असांखे ॾियनि। एम्बुलेंसियूं भी सिर्फ़ु सिफ़ारिशुनि खे ॾींदा आहिनि। MS ॾे फ़ोन वेंदी फलाणे खान जी त MS साहब पोइ उहा मोबाइल असांखे फ़राहम कंदो त उहो असां मरीज़ खणी ईंदासीं। लिहाज़ा 12 साल अॻु में जेको हे ग़रीबनि जे लाइ ट्रामा सेंटर मंज़ूर थियो, उहो ट्रामा सेंटर नाकारा हली न रहियो आहे ऐं MS ऐं डॉक्टर सभु मुलवस आहिनि। लिहाज़ा असांजी इहा अपील गवर्नमेंट पाकिस्तान ताईं पहुंचाई वञे। ट्रामा सेंटर की कीमती चीज़ें गुज़श्ता कई सालों में एक एक करके करप्शन की नज़र हो गई, जबकि करोड़ों रुपए की मालियत से बना बिल्डिंग अब बिल्कुल गिरने के दहाने। मगर मुंतखब नुमाइंदों समेत कोई भी जिम्मेदार नोटिस लेने को तैयार नहीं है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वॉच TV, शहदाद कोट।